अच्छा, स्कूल में वालदेन सां को ख़ासि क़िस्म जो को राब्तो हाँ, असां पंहिंजी SMC जी मीटिंग हूंदी आहे, उन वालिदिन खे घुराईंदा आहियूं सही ऐं उन में जेके स्कूल जा मसाइल हूंदा आहिनि ॿुधाईंदा आहियूं। सही पोइ हुननि खे आगाह कंदा आहियूं त हीअ असां लाइ मसाइल, तव्हां असांजो साथ ॾियो, असां सां स्वीकार करियो त हिन स्कूल खे अॻिते वधायूं। पोइ हू असांजो साथ ॾियनि था। ऐं शागिर्दी जे हवालनि सां बि उन सां मुलाक़ात बिल्कुलु बिल्कुलु असांजी थींदी आहे। उनखे बग़ैर इनवाइट करे त घुराईंदा आहियूं, अच्छा उनखे ॿुधाईंदा आहियूं जेके इहो असांजा हिकिड़ो वॾो मसाइल अलमियो रहियो आहे त के अहिड़ा स्कूल आहिनि जिते माने वालदेन खे नथा घुराइनि, नथा ऐं कुझु वरी अहिड़ो बि अलमियो रहियो आहे त इदारो त घुराए थो पर उते वालदेन वञण लाइ तयारु न। अहिड़ा काफ़ी सारा हिते जा माण्हू जेके आहिनि त बाकिरदार माण्हू आहिनि, पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, हू सम्झंदा आहिनि। सही हू ईंदा आहिनि, पंहिंजी छोकिरी जी इंक्वायरी कंदा आहिनि अची त आया की असांजो शागिर्द स्कूल में अचे थो कोन थो अचे, सही जेकॾहिं अचे थो पढ़े थो कोन थो पढ़े, सही उहो मालूमात असां खां वठंदा आहिनि। सही ऐं नथो अचे त असां वरी उन लाइ हिकिड़ो लेटर ठाहींदा आहियूं एब्सेंट जो, सही मोकिलींदा आहियूं त बाबा तुंहिंजो छोकिरो हिन तारीख़ ते गैरत रहियो, असांखे इन जो इसबाब ॿुधायो छो कोन थो अचे, छाजे करे ईअं न आहे वार्ड ते रस्ते में किथे वेही रहे। सही घुराईंदा माना उनजो चेक एंड बैलेंस घर खां स्कूल ताईं रखूं था, ऐं इहो हुजण बि घुरिजे। सही ऐं टीचर मोकिलींदा आहियूं बाक़ाइदे, सही सराउंडिंग में वेंदा आहिनि, चकर ॾींदा आहिनि किथे को छोकिरो को केबिन ते या होटल ते या सिनेमा ते या कंहिं जॻह ते वेठो त न आहे, जो वालिदिन मोकिले छॾियो आहे, स्कूल में बि कोन आयो ऐं घर खां निकिरी वियो ऐं वेठो आहे रस्ते में, उहो बि असीं चेक एंड बैलेंस पढ़ाई मुतासिर न थिए माना हर नज़र रखो था। अच्छा, तव्हांजे तजुर्बे जे हिसाब सां सिंध जी तइलीम खे वधीक बहितर बनाइण लाइ अञा कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि? असां शाह जो रिसालो जेको आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, शाह माना वॾो, अब्दु माना बानो, अल माना जो, लतीफ़ जो बानो, असीं सभु बाना आहियूं। ऐं मेन एवर स्टूडेंट असीं, माना इच्छम आहियां, इच्छम न आहियां, ऐं शागिर्द आहियां। इंसानु सदाईं शागिर्द आहे, बिल्कुलु तव्हां खां आउं सिखंदुसि। सही असीं शागिर्दनि खां सिखूं था, ईअं न चयो बसि आउं आहियां, न। जॾहिं असीं क्लास में वेंदा आहियूं न, असां हिकिड़ो जुमिलो ॿुधायूं, असांखे 100 जुमिला मिलंदा आहिनि अॻियां। सही असां हिकिड़ो आंसर ॾींदा आहियूं, असांखे 100 आंसर मिलंदा आहिनि अॻियां। सही त तालीम ज़िंदगी में हमेशह सिखण जी आहे, बिल्कुलु एंड कोन्हे। सही माना इल्मु त समुंड आहे, इल्मु समुंड आहे, जेतिरो तव्हां वधायो ओतिरो वधंदो। सही पर उनखे अञा बहितर बनाइण जे लाइ को ख़ासि को बहितर बनाइण लाइ त असां में कुझु इहे मसाइला आहिनि त असांखे सहूलियतूं थोरियूं घटि आहिनि। हा, छा आहे त जेको बि जेकॾहिं असीं प्रोग्राम करूं, असांखे जेको फाइनेंस जे लिहाज़ सां असांखे उहे शयूं असांखे मिलनि त असांजी जेका मदद थिए, पोइ असां अहिड़ियूं एक्टिविटीज़ घुरायूं, अदीब दानश्वर असां हिते घुरायूं, उहे अची असांखे असांजे बचनि खे ॿुधाइनि, बाक़ाइदे असांखे ॿुधाइनि, पोइ असां उहो स्टेज ते बीह असीं उन छोकिरनि खे ॿुधायूं, तॾहिं उहे छोकिरा सिखंदा त असीं अॻिते वधंदासीं। सही पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध खे अमली सूरत ॾियण लाइ हुकूमत या समाजी माण्हुनि खे कहिड़ी मदद जी ज़रूरत आहे? माशाअल्लाह असांजो जेको वज़ीर तालीम आहे, उहो हींअर असां वटि स्टीम जो प्रोग्राम रखाई ऐं इन सिंध जे बारे में, ऐं सिंध लाइ म्यूज़िक टीचर रखियो वियो आहे। अॻे इहो टीचर हींअर पाण वटि हिन नबीसर रोड में बि हिकिड़ी सीट आई आहे, म्यूज़िक टीचर जी बि सीट आई आहे, ऐं हिकिड़ी ॿी आर्ट जी बि सीट असांखे मिली आहे। त उन लिहाज़ सां फ़न जे बारे में बि असांजो जेको मोहतरम वज़ीर तालीम सरदार शाह साहिब जन आहिनि, उहे सुठी कोशिशि कनि पिया ज़िले उमरकोट जे लाइ जेके बि मसाइल आहिनि उन जे बारे में, पढ़ंदी सिंध वधंदी सिंध जे बारे में, उहो अञा बि चवे पियो त आउं इनखे बहितर खां बहितर कंदुसि। सही तव्हांजा ईंदड़ 3 महीननि जा के तइलीमी हदफ़? फ़िलहालु जेको आहे त 2 महीना जून जुलाई तव्हांखे ख़बर आहे मोकल स्कूल बंदि आहिनि ऐं रीओपन थींदा वञे अगस्त में। अगस्त में जी थींदा त पोइ 14 अगस्त जी तयारी हूंदी आहे, जेकॾहिं असांखे मथां गवर्नमेंट जी तरफ़ां हुकुम मिले थो त तव्हां पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं मल्हायो, त असीं उन एक्टिविटीज़ में हूंदासीं। जेकॾहिं अगरि उहो न आहे त पोइ असां पंहिंजो ऑप्शन रखंदासीं। सही अच्छा, आख़िर में हाणे प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो, तव्हां उस्तादनि खे, शागिर्दनि जे लाइ ऐं ख़ासि करे वालिदेन जे लाइ जेके पंहिंजे ॿार ते काफ़ी हद ताईं नज़रसानी रखनि बि था, काफ़ी हद ताईं नथा बि रखनि, उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम? असांजे लाइ इहो असांजो जेको इलाइक़ो आहे हर लिहाज़ सां थोरो पुठिते पियल आहे। सही असांजी क़ौम जेका आहे न, उन में तक़रीबन जेके माण्हू आहिनि पंहिंजे बच्चे खे घर खां तालीम जेका घर खां शुरू थिए थी। बिल्कुलु वालिदिन जेके आहिनि उन्हनि खे वधि में वधि मस्बत सोच रखणु खपे, पंहिंजे बच्चे खे इब्तिदाई तालीम अम्मा आहे, ॿियो बाबा आहे, ॿियो हर
जेका मर्द जी दवा आहे माउ पीउ खां मिले माउ थी पीउ खां मिले थी। ठीकु आहे उहा जेकॾहिं माइट सम्झूं आहिनि माउ पीउ त पंहिंजे बचे जी इब्तिदाई तालीम उतां घर खां शुरू थिए थी सही त जेकॾहिं उहे पंहिंजे बचनि ते नज़र कनि था त इनशा असांजा बचा अॻिते निकिरंदा ऐं पंहिंजो मुस्तक़बिल सुधारंदा पंहिंजी क़ौम जी ख़िदमत कंदा ऐं पुठिते पियल इहो न सोचनि असां इहो न सोचूं त असां तालीम इन लाइ वठूं त असांखे नौकिरी मिले सही बाक़ी त नौकिरी जो ज़रियो इहो न शइ आहे असांखे शौर पैदा करिणो आहे बिल्कुलु असांखे स्टेज ते ॻाल्हाइणु सिखणो आहे सही असांखे स्टेज ते अचिणो आहे त असां पंहिंजो पाण खे उते की फ़ख़्रे अंदाज़ में ॿी ॻाल्हायूं त असांखे ॻाल्हाइणु अचे थो सही स्टेज ते ॿिए खे मञाइणु घुरिजे सही सिंध असांजी जेका आहे सा महिनत जी आहे जी हा। महिनत असांजी सिंध में घटि आहे सही ऐं असां इहो चऊं था त असीं ॿिए जे अॻियां कीअं ॻाल्हायूं सही अॻे जो प्रेशर असां ते न रखणु खपे असां पाण खे असांखे वेल रखणु खपे बिल्कुलु त असीं तॾहिं कामयाबु थींदासीं सही। ट्राई दी की ऑफ सक्सेस बिल्कुलु साईं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां Thank you. असांखे टाइम ॾिनो ऐं महिरबानी। तव्हां केॾा कमकार न वियो पियो जी वधीक जी न टाइम न का ॻाल्हि कोन्हे तव्हांखे वॾी महिरबानी फर्स्ट यू दे नज़र फर्स्ट यू दे नज़र Thank you. महिरबानी तव्हांजी साईं अलाह तव्हां पढ़ंदी ख़ुशि सिंध आबाद। त वधंदी सिंध जो प्रोग्राम अॼु पुॼाणी ते पहुतो तव्हां सां अहम शख़्सियत जी मुलाक़ात कराईसीं खाउड़ी किरदार जी मुलाक़ात कराईसीं जेको वरी बि आउं चवंदो आहियां त जिते बि हुजे पंहिंजो पाण मल्हाईंदो आहे ऐं उते हर क़ौम जे फ़र्द खे हर क़ौम जे शागिर्द खे इहो चवंदो आहे त पढ़ो 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 वर्क वर्क जीअं काज़ी आज़म चयो त वर्क 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 ईअं साईं नूर मोहम्मद चांडियो साहिबु चए थो त पढ़ो 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 ऐं पढ़ो सो अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो तव्हांजे मेज़बान राहिब अली चांडियो को ॾींदा इजाज़त अलाह ॾे महिरबानी थैंक यू